मज़ो वठो हिन ॾींहं जो। हुन में तव्हांजो स्वागत आहे। मां ॾाढो उत्साहित आहियां। बिल्कुलु त अॼु जे प्रोग्राम में पंहिंजी हिकु सुठी दोस्त सां गॾु विहण जो मौक़ो मिलियो आहे, जेको हिन साल मायुनि जी सभा मां ॻाल्हाइण वारी आहे, जेके नैन्सी एल्कॉन मर्सी मिनिस्ट्रीज़ खां उहे हिक ॿिए खे काफ़ी टाइम खां सुञाणींदा आहिनि। थैंक यू जॉयस, मां तमामु ख़ुशि आहियां हिते अची करे। हिकु ॻाल्हि त इहा आहे कि हिन साल तव्हां मायुनि जी सभा मां ॻाल्हाईंदव। तव्हां उहा माई हूंदव जेके ख़बर आहे त छा ॻाल्हियूं आहिनि, छोकर त तव्हां माण्हुनि खे ॾिसंदा आहियो, बदिलियल ऐं भलो। पर अॼु असां अहिड़ी ॻाल्हियूं ऐं शयुनि ते ॻाल्हि कंदासीं। पर पहिरें तव्हां सभु दर्शकनि खे इहो ॿुधायो त तव्हां ऐं मां कीअं आहियां सेवकाई जा भागीदार मर्सी मिनिस्ट्रीज़। जॉयस, तोखे ख़बर आहे हिन ॻाल्हि खे 20 साल थी विया आहिनि ऐं मूंखे कंहिं तुंहिंजी टेप मोकिलाई हुई। मूं हुन टेप खे ॿुधी ऐं मां तमामु ख़ुशि थियसि, तमामु प्रभावित थियसि। असां हिन टेप जे मदद सां तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पोइ असां हिन टेप खे इस्तेमालु कयो ऐं ख़बर पई कि अञा वधीक बि टेपूं आहिनि। पोइ असां हिननि टेपनि जे मदद सां बि अञा वधीक सुठियूं ॻाल्हियूं सिखियूंसीं। पोइ हिननि टेपनि खां असीं हिकदमि हुननि खे कंपलसरी करे छॾियो ऐं ही सभु टेप एॾा पावरफुल हुआ कि असांजे सभिनीनि जी लाइफ चेंज थी वई। इहा ॻाल्हि ख़बर पई कि असांखे कॾहिं कोन भुलाइणु खपे कि जेको बि भॻवानु असांखे सिखियत ॾिनी आहे, इहे सभु सिखत असांखे शेयर करणु घुरिजे। ऐं मूं इहो ई कयो। मूं वटि $1500 हुआ बैंक में ऐं मूं सोचियो कि भई मां इहे सभु पैसा शेयर कयां ऐं छोकिरियुनि खे बिना पैसा वठण जे उन्हनि जी मदद कयां। त मूं इहा भलाई करण जी कोशिश कई, पर हुननि मूंखे चयो कि भई न भी, तूं इहो चेक ॾियण खां पहिरीं तोखे ॿुधाइणु खपे, सम्झाइणु खपे छोकिरियुनि खे कि तूं इहो छो थी कहीं, इहो कमु छो थी कहीं, तोखे शेयर करिणो आहे इन लाइ। मूंखे इहा ख़बर बि कोन हुई कि अगरि तव्हांखे इहे पैसनि जी ज़रूरत आहे, पर ऐं मां चाहियां थी कि असांजे ॿुधण वारा हुननि खे सभु ख़बर पए कि तव्हीं कहिड़ो नेक कमु वेठा कयो। जॉयस, तव्हां मूंखे 2 हफ़्तनि खां पोइ हिकिड़ो चिठी लिखी जंहिंमें तव्हां डबल पैसा मूंखे मोकिलिया ऐं तव्हां चयो कि तव्हां असांजी मदद था करणु चाहियो। हिन ॻाल्हि खे 20 साल थी विया ऐं हाणे ताईं हर महीने असांखे पैसा था मोकिलियो, जेको असांखे मदद थो करे। ख़ाली पैसा न, तव्हांजी सिखत बि असांजे छोकिरियुनि खे अहिड़ी मदद थी करे। असां किताब वरिता आहिनि, असीं एतिरियूं सुठियूं सुठियूं कम कया आहिनि हिननि पैसनि सां और तव्हांजे सिखत सां। असीं रोज़ रोज़ तव्हांखे यादि था कयूं ऐं असां भागीदार आहियूं। तव्हां जेके भागीदार आहिनि, असल में तव्हां सभु हिन जा भागीदार आहियो, छाकाणि त तव्हां ई आहियो जेका असांजी मदद कंदा आहियो, जेको तव्हांखे असांजी मदद करणु ॾींदी आहे। मुंहिंजे वीचार में परमेश्वर खे हिकु सुठी योजना आहे, जे करे असां हिन खे हिकु वफ़ादारी सां कंदासीं, जेको परमेश्वर असांखे करण लाइ चवंदो आहे। पोइ ईश्वर कई गाना वधाईंदो आहे ऐं हिन जो फल इहो हूंदो आहे त ॾाढा जीवन बदिलजी वेंदा आहिनि। ॻाल्हि हेतिरी कान आहे कि तव्हां मूंखे भेट ॾिनी ऐं मां तव्हांखे ॾिनी, छाकाणि त इहो हिकु जीवन बदिलणो आहे। असांखे जल्दी ॿुधायो, असां वरी 1 मिंट में हिकु वीडियो था ॾेखारियूं। पर जॉयस, मां तोखे ॿुधायां, असांजूं छोकिरियूं एॾनि मुश्किल ॻाल्हियुनि सां गुज़रियूं आहिनि, जीअं कि आत्महत्या, ड्रग्स जी मुश्किलियूं, छोकिरियुनि जा कम। पर मां ॿुधाइणु चाहियां थी कि जेको बि थी वञे, भॻवानु हमेशह असां सां गॾु आहे। इहो बिल्कुलु ठीकु आहे ऐं मां चवंदी आहियां तव्हां इहो सभु सम्झी वेंदा। हुननि हाणे ताईं जेको सम्झायो आहे उहे मन खे लॻण वारियूं आहिनि। धार्मिक ॻाल्हि आहे जेकी असांखे ठाही आहे, इहो पूरो सच आहे। कोई बि समस्या कठिन न हूंदी आहे। परमेश्वर लाइ कोई बि हुन खां परे न हूंदो आहे। हिकु बि माण्हू अहिड़ो कान आहे जेको जॾहिं उहो हुन जो भलो न करे सघंदा हुजनि। तव्हांजो भलाईअ जे बारे में चर्चा करणु खपे। असां तव्हांखे मर्सी मिनिस्ट्री जे बारे में कुझु ॿुधायूं था। मुंहिंजी भेण हिकु चीयर्स लीडर हुई ऐं उहा पढ़ण लिखण में बि होशियारु हुई। मुंहिंजी प्यारी थीअ, हुनखे लॻंदो आहे कि उहा थुली आहे।
मूंखे लॻे पियो जीअं मां अंदर खां मरी वई आहियां ऐं कंहिंखे ख़बर बि न आहे। मूंखे लॻंदो आहे जीअं कोई मूंखे सम्झी नथो सघे। मूंखे हर ॾींहुं लॻंदो हो कि मां मरी वञा। मूंखे कोई पंहिंजो न लॻंदो हो। बस मूंखे मरणो आहे। मुंहिंजी मम्मी लॉस एंजलिस में पढ़ंदी हुई। मां कॾहिं बि न सम्झी सघियसि मुंहिंजो पीउ केरु आहे। मुंहिंजे नाना नानी मूंखे पालण जो फ़ैसिलो कयो हुयो। उन दौरान मुंहिंजो पीउ लिकी करे बाथरूम में ड्रग्स पीअण वेंदो, वो बि चर्च में। मूंखे ईश्वर सचो न लॻंदो। मुंहिंजा मामा मम्मी मुंहिंजी बिल्कुलु बि परवाह न कंदा हुया। हिकु ॾींहुं बि अहिड़ो न गुज़रंदो हुयो जॾहिं मूंसां गॾु कुझु ग़लति न ॻाल्हाइनि। मूंखे हमेशह इहो चवंदा हुया, तुंहिंजी माउ खे तुंहिंजी ज़रूरत न हुई, तॾहिं त असां वटि फिटो करे वई। ऐं मां सोचे करे परेशान थी वयसि। मुंहिंजो जीवन हिकु हादसो आहे। मुंहिंजे पीउ मूंखे कोकेन जी आदत विझी छॾी। जीअं ॾींहं गुज़रंदा विया मुंहिंजो पीउ एकदम ख़राब थींदो वियो। हुन मूंसां ऐं मुंहिंजी भेण सां ग़लति व्यवहार करण जी कोशिशि कई। जॾहिं मां 12 साल जी हुयसि, मुंहिंजी मामीअ हिकु माण्हू खे मूंखे विकिणी छॾियो जेको असांजे साम्हूं रहंदो हुयो। मां ॾाढो नशो करणु लॻसि। कोकेन, वधीक नशो कयो, अफ़ीम, मां ब्लीच पी छॾी, चरस। इन करे मूंखे मरण जो दिलि पियो करे। मां मरंदी पई वञा। मां ईश्वर सां हीअ चयां, भई ईश्वर, अगरि तूं चाहे थो कि मां ज़िंदा रहां त तोखे मूंखे मदद करणी हूंदी, छो करे मां नथी करे सघां। मूंखे ये शक्ति ॾियणी हूंदी। मूंखे हिन मां ॿाहिरि कढ। मां परमेश्वर खे प्रार्थना कई, परमेश्वर जे अगरि तव्हां चाहियो था कि मां न मरां। हुन जे ॿिए ॾींहं ते ॾिठो मां नैन्सी कमु कंदी हुई सेसे फाइनेंस सां। मुंहिंजे वीचार में मर्सी अलॻि आहे, छाकाणि त हुन में थोरो सब्र आहे। मूं मां निराश थियण लाइ तयारु न हुई। मर्सी हीअ छोकिरियुनि खे महसूसु कराईंदियूं कि हुननि खे दुनियाई सभिनीनि खां सुठी शयूं प्राप्त थींदियूं। हुननि खे सुठो घर, सुठो फर्नीचर, सुठो खाइण पीअण लाइ सभु शयूं सुठियूं मिलंदियूं। असां छोकिरियुनि खां पैसा न वठंदा आहियूं। हिन जा 2 कारण आहिनि। हिकु त इहो आहे कि घणेई छोकिरियूं पैसा नथी ॾेई सघनि। मर्सी जा घणेई आश्रम आहिनि, अमेरिका में, न्यूज़ीलैंड में, इंग्लैंड, कैनेडा। ऐं असांजी इहा कोशिशि आहे कि ॿियनि हंधनि बि असां हीअ आश्रम ठाहियूं। मुंहिंजे ख़्याल सां मां जेकी सभिनीनि खां सुठी शइ मर्सी खां सिखी आहे, हुन मां हिकु कि मां ख़राबु न आहियां। ॿियो कि मां मुंहिंजे जीवन में आशा आहे, पहिरीं न हुई। मर्सी काई साधारण माण्हू न आहे। तव्हां हुते जीवन बदिलंदे ॾिसंदव, आशाऊं पूरी थींदे ॾिसंदव, सचपच ॾिसंदव। मूंखे विश्वास आहे। मुंहिंजो विश्वास मां आहियां। नैन्सी, इहे कहानियूं सचमुच अद्भुत आहिनि। ऐं सभिनीनि खां सुठी ॻाल्हि त इहा आहे कि इहे कहानियूं आहिनि सच में जिंदा माण्हुनि जी जेका बहाल थियनि था। परमेश्वर हुन जे द्वारा शैतान बुरो करणु चाहे थो। असल में उन ते कमु था कनि, हुननि जी भलाईअ जे करे ऐं ॿियनि माण्हुनि जी भलाईअ जे लाइ। इहा ॻाल्हि सची आहे। छाजे करे जॾहिं छोकिरियूं असां वटि ईंदियूं आहिनि, हू हिकदमि निराश थींदियूं आहिनि ऐं पाण खे हिकदमि कमज़ोर सम्झंदियूं आहिनि। ऐं परमेश्वर जो इहो ई इरादो आहे जेको असांखे जेरेमिया 29:11 में सम्झाए थो। हुननि खे उमेद ॾियणी आहे, हिकिड़ो नयो भविष्य ॾियणो आहे। हाणे इहे सम्झनि था कि असांखे माफ़ी मिली आहे, असांजा मन बदिलजी वेंदा हाणे। ऐं इहो बि सम्झनि था कि असांजे लाइ हाणे हिकिड़ो नयो भविष्य आहे। परमेश्वर असांजे लाइ हिकिड़ो नयो भविष्य तयारु कयो आहे। पहिरीं हिननि जी ज़िंदगी हिकदमि निराश हुई ऐं हाणे इहा निराश ज़िंदगी बदिलजी वई आहे। असांखे परमेश्वर हिकिड़ो नयो सिख्यत ॾिनी आहे जंहिंसां असीं पंहिंजा मन बदिलजी सघूं। ऐं इहो ई संदेश असांखे इस्तेमालु करणी आहे। मां यशायाह में अहिड़ो कुझु पढ़ियो आहे जेको सच में ॾाढो ज़रूरी आहे मुंहिंजे लाइ। जॾहिं मां पाण बहाल थी हुयमि, मूंखे माण्हुनि खे ॿुधाइण में सुठो लॻंदो आहे, परमेश्वर असांखे ॾींदो डबल इनाम असांजे कष्टनि जे बदिले। हिन बारे में सोचियूं था, डबल कष्टनि जे बदिले में। मां सोचां पई त असां ॾाढा माण्हू ॾिसण में ईंदा आहिनि। मूंखे तव्हां ॿुधायो, असां मां केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चाहींदा आहिनि बदिले में कष्टनि लाइ डबल
वठण लाइ तयारु आहिनि, जेके पंहिंजे पुराणे कष्टनि जे बदिले डबल आशीष वठणु चाहींदा आहिनि, छाकाणि त परमेश्वर खां पोइ तव्हां जे लाइ इहे उहे हिकु ऐं सभिनी जे लाइ आहिनि, पर उहो करणु हमेशह आसान न हूंदो आहे। ईअं कयो, इहे आखाणी चुनियो था ऐं असांखे हिकु छोकिरीअ जे बारे में ॿुधायो। असुल में मूंखे ॿिनि छोकिरियुनि जो ख़्यालु अचे थो, पर पहिरीं तव्हांखे मां हिकिड़े जे बारे में ॿुधाईंदसि। इहा छोकिरी हिकदमि दर्दनाक हादसे खां गुज़री हुई। इहा छोकिरी असांजे पोर्ट लुइस जे आश्रम में रहंदी हुई, जंहिंखे तव्हां मदद कई हुई। उहा जिस्म जे धंधे में हुई ऐं उन जे मथां तमामु बुरो असरु पियो हो, जेको मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां। असां हुनखे ॾिसंदा हुआसीं, उहा कमरे में वेठी हूंदी हुई, हिकदमि हिकिड़े कुंड में वेठी हूंदी हुई, ऐं जॾहिं जे कोई मर्द अंदरि रूम में ईंदो हो त तमामु हुन जे मथां बुरो असरु थींदो हो। हिकदमि चरी पागल थी वेंदी हुई। मर्दनि खे ॾिसी करे तमामु हुनखे डपु लॻंदो हो। असांखे विश्वास कोन ते थी सघो कि ईश्वर हिन खे मदद करे सघंदो, पर धीरे धीरे हुनखे तव्हांजी शिक्षा सम्झ में आई ऐं हुन हिन खे इस्तेमालु कयो। तव्हांजो बुक बैटलफील्ड ऑफ द माइंड, मन हिकु लड़ाई जो मैदान, हिन जे मदद सां हुनखे तमामु फ़ाइदो थियो। तव्हांखे ख़बर आहे कि हुन जो पंहिंजो पीउ हुनखे वठी करे विकिरंदो हो। सभु मर्द हुन जा इस्तेमालु कंदा हुआ, गंदियूं गंदियूं फिल्मूं ठाहींदा हुआ। घणनि सालनि सूदी हुननि मर्दनि हुन जो शोषण कयो, हुनखे इस्तेमालु कयो ऐं ईअं लॻो पिए कि हिन जो कुझु थी कोन थो सघे। पर पोइ हुनखे उहा बुक मिली, डबल फॉर योर ट्रबल। तव्हांजी सिखत हुनखे कमु आई। पोइ हुन नर्स जी पढ़ाई कई ऐं अॼु हुन जे पंहिंजी फैमिली ॾाढो सुठो। आहे। हिकिड़े माण्हू सां शादी कई ऐं हाणे तमामु ख़ुशि आहे ऐं ॿियनि जी मदद थी हाणे करे। उहो परमेश्वर जी कृपा जी ट्रॉफी अथसि। मां हा, सच थी बिल्कुलु। चवां, जॾहिं तव्हांजे जीवन ते परमेश्वर जी कृपा थींदी आहे, तव्हां हुनखे स्वीकार करणु सिखी वेंदा आहियो ऐं ज़रूरी बि हूंदी आहे। हुनखे विश्वास सां स्वीकार करणो ई पवंदो आहे। ऐं जेके माण्हू ॾिसनि था हुन जे दिलि में, मां तव्हांखे प्रोत्साहित करणु चाहींदी आहियां कि तव्हां अॻियां वधो ऐं तव्हां इहो मौक़ो हथ मां न विञायो कि इहा सुठी ॻाल्हि आहे, तव्हां सां गॾु बि थी सघंदी आहे। इहो ज़रूरी कान आहे कि इहो थिए। इहे कहानियूं जेके तव्हां ॿियनि माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियो, ॿियनि माण्हुनि जे जीवन जे बारे में ॿुधंदा आहियो, बेशक उहे ॾाढी ताक़त वारी हूंदियूं आहिनि, छाकाणि त इहो सभु असां दिलनि सां ॾिसंदा आहियूं। पर मां चवंदी आहियां कि तव्हां बि अॻियां वधो ऐं विश्वास कयो कि तव्हां कुझु बि करे सघनि ऐं जेके ज़रूरत आहे। ऐं तव्हां प्रोग्राम ॾिसो था, ॾिसो इहो सभु तव्हांजे लाइ आहे। परमेश्वर तव्हांजे लाइ कयो आहे। अगरि परमेश्वर कंहिंजे लाइ कुझु बि करे सघंदा आहिनि त मुंहिंजे लाइ बि करे सघंदा आहिनि। मां मञींदी आहियां तव्हां बि इहो सम्झंदा आहियो, कष्टनि जे बदिले डबल भरपाई कंदा। आमीन। माफ़ कजो, मूंखे हिकु थोरी देरि घटि वधीक दोस्त सां मूंखे ॻाल्हाइणो ख़ुशी आहे कि तव्हां इहा ॻाल्हि कढी, छाजे करे कि सेवकाई इन जे बारे में ई आहे। ईश्वर माण्हुनि जी मदद करण था, मदद करणु चाहिनि था ऐं हा, दुनिया सिर्फ़ु में मायुनि केतिरा जो माण्हू कोन्हे, आहिनि। अहिड़ा ॾाढा माण्हू आहिनि जंहिंजा शोषण थिया हा, आहिनि। बिल्कुलु आहिनि। उहे पाण खे हिकदमि गंदो महसूस था कनि, हुननि खे शर्म थो अचे। कुझु माण्हू जेके साधारण परिवार मां ईंदा आहिनि, उन्हनि खे कष्ट मिलंदो आहे। उन्हनि खे इहो महसूस थींदो आहे कि परमेश्वर असांखे भुलाए छॾियो आहे। मूंखे हिकिड़ी छोकिरी यादि आहे जेका मर्सी में आई हुई ऐं असां सां रहंदी हुई। उहा हिकदमि जवान हुई, सुठी हुई, तमामु सुठी छोकिरी हुई, पर हुन में तमामु निराशा हुई। उहा शायदि अमीर घर मां हुई, पर उहा पंहिंजे बारे में सुठो न सोचींदी हुई। हुनखे पंहिंजे बारे में ईअं लॻंदो हो कि हुन में कुझु खोट आहे। उहा बाग़ी थी वई हुई, पाण खां नफ़रत कंदी हुई। असां हुनखे बिना शर्त प्यार करण लाइ तयारु हुआसीं। उहा हमेशह असांखे पंहिंजे तरफ़ न अचणु ॾींदी हुई, पर असांखे परमेश्वर में विश्वास हो। उन लाइ प्रार्थना कंदा हुआसीं, जीअं तव्हां असांखे सेखारियो हो। असां वटि हिकिड़ी महिमान सेखारणु आई ऐं सेखारींदे हुनखे चयो, मां तुंहिंजे लाइ प्रार्थना करे थी सघां? इहा छोकिरी हथ ॿधी करे हुन वटि वई, जीअं त भई तूं मुंहिंजे लाइ छा थी करे सघीं, मुंहिंजे लाइ तव्हीं कुझु कोन था करे सघो। पर असांजी जेका इहा महिमान हुई, हुन हिनखे चयो कि मूंखे आवाज़ थो अचे कि ईश्वर चए थो कि तूं भुलिजी कोन आहीं, मूं तोखे भुलिजायो कोन आहे, तोखे भुलिजायो कोन आहे। ऐं हुन टाइम असां ॾिठो कि उहा छोकिरी हिकदमि ज़मीन ते किरी पई, रोअण लॻी हिकदमि जीअं नंढा ॿार थींदा आहिनि। पर हिन शिक्षा खां पोइ उहा हिकदमि बदिलजी वई, हुन जा लक्षण बदिलजी विया। उहा हमेशह लंबी बाहुनि वारी कपिड़ा पाईंदी हुई,
हिन करे असांखे ख़बर कोन हुई कि हुन जे ॿाहुनि ते छा आहे। पर हुन टाइम खां पोइ हुन असांखे पंहिंजी ॿाहूं ॾेखारियूं। हुननि जे ॿाहुनि जे मथां लिखियलु हुयो, भुलिजाए छॾियो आहे मूंखे। हुन इहो सोचियो कि शायदि असांखे इहा ॻाल्हि ख़बर हुई। वेठे पुछईं, तव्हांखे ख़बर हुई, तव्हांखे ख़बर हुई? पर कंहिंखे कुझु कोन ख़बर हुओ। इहा ॻाल्हि हुन लाइ महत्वपूर्ण हुई। हुनखे सम्झ में आयो कि परमेश्वर हुनखे भुलायो कोन हुओ। अॼु उहा पंहिंजी पढ़ाई ख़तम थी करे वॉशिंगटन में सभिनीनि खे पंहिंजी कहानी ॿुधाईंदी आहे। ऐं 2 साल पहिरीं उहा मर्सी में आई असांजे 25 सालगिरह जे लाइ। ऐं मूं वटि आई ऐं मूंखे चवण लॻी कि मां सम्झी वई आहियां कि ईश्वर मुंहिंजो दिलि ठीकु करे थो सघे। परमेश्वर मुंहिंजा दाग मिटाए थो सघे। ॾिस ॾिस, मुंहिंजा दाग मिटिजी विया आहिनि ऐं हिकिड़ो बि दाग कोन हो। परमेश्वर हैरान न थींदो आहे कंहिं बि शइ खां जेको असांजे जीवन में थींदियूं आहिनि। हुनखे पहिरीं हुनखे हुनजो हल हूंदो आहे जंहिंखे उहे पलटी सघंदा आहिनि। असांखे हुन ते विश्वास हुजे ऐं ख़ाली तव्हां इहो रखो परमेश्वर जे मथां, ऐं तव्हांखे इहो करिणो आहे कि हुन ते विश्वास करिणो आहे। चाहे तव्हां कुझु बि, तव्हां कोई बि हुजो, तव्हां किथां बि हुजो, ऐं पोइ तव्हां विसरिया न आहियो। मूंखे यकीन आहे अॼु परमेश्वर जी आत्मा तव्हांखे इहो प्रोग्राम ॾिसण लाइ प्रोत्साहित कयो आहे, तव्हांखे इहो वचन ॾियण लाइ कि उहे तव्हांखे भुलिजिया कान आहिनि। तव्हांखे लॻे थो उहो तव्हांखे ॿुधे नथो, पर उहो ॿुधे थो। हुनजो हिकु तरीक़ो आहे तव्हांजी तक़दीर लाइ। असां हिकु नंढो ब्रेक था वठूं ऐं अची करे ॻाल्हि जारी कंदासीं नैन्सी सां परमेश्वर जे बारे में ऐं इच्छा जे बारे में, ऐं उहो केतिरी अद्भुत आहे। हिकु दफ़ो वरी नैन्सी परमेश्वर जहिड़ो जीवन बहाल थो करे पंहिंजे आत्मा जी शक्ति ऐं पंहिंजे वचन द्वारा। ऐं पंहिंजे हर साल इहो 28 या 29 सालनि खां असां सेंट लुइस में मायुनि जी सभा कंदा रहिया आहियूं। इहा हिकु सभा आहे जेकी असां कंदा आहियूं, जंहिंमें असां चवंदा आहियूं कि मायुनि लाइ बेशक कंदमि। केतिरा माण्हू मायुनि जा कपिड़ा पाए इनम इहा धमकी ॾींदा आहिनि। तव्हां उन्हनि मां जाम सभाउनि मां आया आहियो, शायदि पहिरें 20 सभाउनि में, ऐं हिन सभा में तव्हांजी ॻाल्हाइण वारियूं आहिनि। मूंखे न ख़बर आहे कि तव्हांखे एतिरो टाइम छो लॻियो तव्हांखे सेट करण में उत्साहित। असांखे सॼी ॻाल्हि चवण लाइ थोरो इंतज़ारु करणु ज़रूरी हो। हिन साल भलाईअ ते असां पूरी सभा कंदासीं। मुंहिंजे लाइ जेको परमेश्वर जी पहुच जे ॿाहिरि हूंदो आहे, अगरि परमेश्वर कंहिंजे लाइ कुझु बि करे सघंदो आहे, परमेश्वर। हा, इहा ॻाल्हि अद्भुत आहे। पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां, मां पंहिंजे कैलेंडर में निशान लॻाए छॾींदी आहियां। मुंहिंजे लाइ कमु करण वारनि खे ख़बर आहे कि मां ॾाढी नाराज़ थी वेंदी आहियां जे उन्हनि ॾींहंनि में उहे आसे पासे बि थिया। इन करे मां ॾिसण वारनि खे प्रोत्साहित करणु चाहियां थी कि उहे बि इन कैलेंडर जे ॾींहंनि खे निशान लॻाए छॾीनि ऐं का बि रुकावट इन्हनि में न अचे। हिन जे बारे में तव्हांखे हिकदमि पको फ़ैसिलो करिणो आहे। मुंहिंजे जीवन में अहिड़ा घणेई टाइम आया आहिनि जिते परमेश्वर मूंखे रास्तो ॾेखारियो आहे। परमेश्वर मूंखे मार्गदर्शन ॾिनो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं ईश्वर सिधो मूंसां ॻाल्हायो। हिकिड़ी ॿी माई हुई जंहिंखे सेंट लुइस में सच जी उपलब्धि मिली। उहा 20 साल जी हुई ऐं हुनखे नशे करण जी आदत हुई। हुनखे मदद जी तमामु घणी ज़रूरत हुई, पर मदद वठंदी कोन हुई। घणनि जॻहियुनि हुननि जे इलाज करण जी कोशिशि कई। हुनखे सेखारींदा हुआ कि इहो कर उहो कर, पर तॾहिं बि हुनजी इहा आदत वई कोन। छाजे करे कि हुनखे परमेश्वर जो सिख्यत कोन मिली हुई। परमेश्वर असांखे 2 सिख्यत ॾींदो आहे। परमेश्वर चए थो कि असांखे चुनाव करिणो आहे। 2 शयूं थी था सघनि। बराबरि। असांखे या त उहो करिणो आहे जेको असांखे खपे, या त उहो करिणो आहे जेको परमेश्वर असांखे सेखारे थो। असां सेखारींदा आहियूं कि परमेश्वर असांखे अखियूं ॾिनियूं आहिनि छाजे करे कि असीं अॻियां हली सघूं, असीं पुठियां न ॾिसूं। पुरानी ॻाल्हियूं गुज़री वयूं आहिनि, हाणे असांखे नयूं ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि। असीं हुन छोकिरियुनि खे सेखारींदा आहियूं कि असां सां ताईं गॾिजी करे हलो, परमेश्वर जो वचन ॿुधो, सम्झो, पंहिंजे अतीत खे भुलाए छॾियो, भविष्य जे बारे में सोचो, पंहिंजे भविष्य खे पंहिंजे अतीत सां ख़राब न कयो। जॾहिं इहा छोकिरी असां वटि आई हुई, हुन जी शादी टुटियल हुई। हुनखे 2 ॿार हुआ ऐं ॿार मुड़ुस सां रहंदा हुअसि छाजे करे कि हू नशो कंदी हुई। असां वटि हुनखे परमेश्वर जो वचन सम्झ में आयो। हुन इहा ॻाल्हि सम्झी कि परमेश्वर मूंखे मदद कंदो, मुंहिंजे ज़िंदगीअ खे बदिलजंदो। मुंहिंजो अतीत हाणे ख़त्म थियो आहे,
मुंहिंजी नई ज़िंदगी हाणे शुरू थी आहे। हुन पंहिंजी ज़िमेदारियुनि खे सम्झियो। हुनखे सम्झ में आयो कि इहा नई सृष्टि आहे। मां परमेश्वर लाइ वॾो कमु करे थी सघां। हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में आई कि मुंहिंजे ज़िंदगीअ में बि हिकिड़ो मक़सदु आहे। त पोइ हुन ऐं हुनजे मुड़ुस बंदोबस्तु कयो कि हुननि खे मदद वठणी आहे ऐं ॿारनि जी चङी तरह देखभाल जी जानकारी वठणी आहे। ऐं हुनखे इहा ख़बर कोन हुई, पर तव्हांखे ख़बर आहे कि हुन माण्हू हुनखे वरी प्यार करणु चाहियो ऐं हुनखे ॿुधाइण खां सवाइ हुनजो मुड़ुस हुते चीज़ केक फैक्ट्री में आयो जिते उहा पंहिंजे माउ सां खाधो खाइण वई। हुन पंहिंजे पुट खे ऐं धीअ खे बि वठी आयो ऐं हुते अची करे चीज़ केक फैक्ट्री जे विच में पंहिंजे घुटननि ते किरी करे हुनखे चयो, हुन पंहिंजे ॿारनि जे साम्हूं हुनखे चयो कि छा तूं वरी असां सां शादी कंदीअ? ऐं परमेश्वर हिन कुटुंब खे वरी हिकिड़ो करे छॾियो ऐं इहो परिवार, इहो कुटुंब परमेश्वर खे ॾाढो प्यार कंदो आहे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिननि जी शुरूआति तमामु तकलीफ़ुनि सां थी हुई, पर अंत में ही तमामु हाणे सुखी आहिनि ऐं तमामु ख़ुशि आहिनि। मूंखे सच में ख़बर आहे कि असां लाइ महत्वपूर्ण हूंदो आहे जीवन जे अलॻि अलॻि मौक़नि ते अलॻि रहणु। कुझु अहिड़ो सम्झ जॾहिं असां हर शइ खां परे थी वेंदा आहियूं जंहिंजी असांखे आदी हूंदी आहे, जीअं रोज़ रोज़ वारा कमु करणु, वञी करे परमेश्वर खे सच ॿुधाइणु ऐं पंहिंजे कुझु दोस्तनि खां मिलणु। मायुनि सां बि गॾु अचणु चाहींदा आहिनि, पर तव्हांजो कंहिंखे बि वठी अचणु ज़रूरी कान आहे। हिन सभाउनि में माण्हू पंहिंजे दोस्तनि सां गॾु ठाहे छॾिया आहिनि। सच में कमाल जी शयूं थी सघंदियूं आहिनि परमेश्वर जे वचननि द्वारा माण्हुनि जे जीवन में। अॼु जॾहिं असां ॻाल्हियूं कंदा आहियूं त मूंखे वीचार थींदो आहे त ॾाढनि माण्हुनि खे मुंहिंजी कहाणी ख़बर आहे, पर इहो बि आहे माण्हुनि खे इहे कान ख़बर आहे। मां इहो ॿुधाइणु चाहियां थी तव्हांखे, मुंहिंजे पीउ मुंहिंजो यौन शोषण कयो हो जॾहिं मां 14-15 साल जी हुयमि। हुन मूंसां गॾु शारीरिक संबंध ठाहिणु शुरू करे छॾिया हुया, छाकाणि त तेसि ताईं मां वॾी थी वई हुयसि। मां हिन जो हिसाबु लॻाइणु शुरू करे छॾियो हुयो। मुंहिंजे वीचार में घटि 5-6 दफ़ा हुन मूंसां 200 दफ़ा बलात्कार कयो हुयो। इहो ख़राबु लॻंदो आहे, गंदो लॻंदो आहे। मां जाम टाइम ताईं इहो ई पई चवंदी हुयसि, मुंहिंजो शोषण थियो आहे, जीअं पवित्र आत्मा मूंखे चए पई, तोखे हुनखे इहो ई चवणो हुयो जेको उहो आहे। अॼुकल्ह शोषण हिकु ई शब्द थी वियो आहे माण्हुनि सां गॾु जेको थींदो आहे। हुन जे मुक़ाबले उहो शब्द सुठो न आहे। मां तव्हांखे सच थी ॿुधायां, मुंहिंजे जीवन में कई मौक़ा आया आहिनि जॾहिं मां कई दफ़ा माण्हू थियण जी इच्छा कई हुई। मूंखे महसूसु थो थिए उहो ई अॼु ॾाढा माण्हू सोचींदा आहिनि, काश मूंखे हिकु नई पहचान मिली वञे ऐं पुराणो सभु ख़तमु थी वञे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हिन जा तमामु सुठा उदाहरण आहियो। जीअं अपोसिल पॉल हुओ। अपोसिल पॉल मसीहनि खे क़त्ल कंदो इहो हो बिल्कुलु सच आहे। ऐं पोइ हुन असांखे ॿुधायो कि अगरि परमेश्वर मूंखे बदिलाए थो सघे त हू कंहिंखे बदिलाए थो सघे। हू सम्झी वियो हो कि मां हिकिड़ो उदाहरण आहियां कि परमेश्वर मूंखे जाणी वाणी ईअं ठाहियो आहे छाजे करे ते माण्हू सम्झी सघनि कि अगरि परमेश्वर मूंखे बदिलाए थो सघे त पोइ हू कंहिंखे बदिलाए थो सघे। परमेश्वर चए थो कि मां सुठनि शयुनि जो परमेश्वर आहियां। मां सभिनीनि खे हिमत ॾियण लाइ वेठो आहियां, छाजे करे कि इहे सुठियूं शयूं, इहो हिमत तई मूंखां वठो ऐं वरी इहा हिमत ॿियनि खे ॾियो। ॿियनि जी ज़िंदगी सुधारो जीअं तव्हां कयो आहे। तव्हां दुनिया में एतिरनि छोकिरियुनि खे हिमत ॾिनो आहे, छाजे करे तई चाहींदा हुआ कि हिननि जी ज़िंदगी बदिलजे, सुठी ज़िंदगी हिननि खे हासिल थिए, जीअं तव्हां सां थियो हो। जीअं परमेश्वर तव्हांजी मदद कई, जीअं तव्हांजो मन बदिलजियो ऐं हाणे तई सभिनीनि खे सेखारियो था। ऐं इहा शइ असांजे छोकिरियुनि खे मदद थी करे। ठीकु थियण खां पोइ असांजे आश्रम खां निकिरी करे अलॻि अलॻि देशनि में वञी करे, विदेश में वञी करे हुननि खे जीत हासिल थी आहे। हाणे उहे बि छोकिरियूं सभिनीनि खे सुधारण जी कोशिशि था कनि। हुननि अतीत खां जीतण जो चुनाव कयो आहे। उन चुनाव कयो आहे कि मां क्षमा वठंदसि। दरअसल मूंखे इहो चवणु सुठो लॻंदो आहे नैन्सी, मां मञींदी आहियां कि असां पुण्य ठीक ठाक आहियूं जेसि ताईं असां पंहिंजे उन ठीक ठाक हिसे सां गॾु अॻियां नथा वधूं, के ॿिए जी मदद नथा कयूं। मां हिननि खे 3 अखरनि में सम्झाईंदी आहियां: घायल, स्वास्थ्य, मदद लाइ तयारु। हर कंहिंखे चोट पहुचंदी आहे, हर माण्हू ठीकु थी सघंदो आहे हमेशा यीशु मसीह सां संबंध ठाहे करे। पोइ असांखे ॿियो कदम खणण जी ज़रूरत न हूंदी आहे, जेको असांखे पंहिंजी इच्छा सां करणो हूंदो आहे। असांखे उन शानदार कम लाइ जेको परमेश्वर असां लाइ कयो हूंदो आहे, हिकु चमकंदी ज्वाला ठाहिणो ई हूंदी आहे। अॼु असां असल में उहो ई करण जी कोशिशि था कयूं। इहो प्रोग्राम असांजे बारे में कान आहे, इहे सिर्फ़ु मर्सी जी छोकिरियुनि जे बारे में कान आहे, मुंहिंजे बारे में कान आहे।
इहो सभु तव्हांजे लाइ आहे। इहो तव्हां लाइ ऐं तव्हांजे माइटनि लाइ आहे जेके घायल आहिनि। असां सच में चाहींदा आहियूं की तव्हां हिन साल ऐं हर साल मायुनि जी सभा में अचो। तव्हां ॿिए कंहिंखे छो न वठी ईंदा आहियो जेके तव्हांखे ख़बर आहे ज़रूरत आहे भले जी की हिन सभा में जादू थी सघंदो आहे। तव्हांखे हितां जो माहौल पसंदि ईंदो। तव्हांखे अभिषेक ऐं पवित्र आत्मा जी मौजूदगी पसंदि हूंदी। ज़रा सोचियो केरु उत्साहित कान थींदो जेकॾहिं उहो 15-20 हज़ार अहिड़ी मायुनि सां गॾु आराधना करे सघंदो आहे हिक ई घर में जेके परमेश्वर खां प्यार कंदियूं आहिनि ऐं सुठी ज़िंदगी हासिल करणु चाहींदियूं आहिनि जेको परमेश्वर हुनखे ॾियणु चाहींदो आहे। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं की तव्हां हिते आयो ऐं तव्हांखे सभा में मिलण जी तमन्ना आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।